अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छा गमदिल हाणे मल्हार जे मथां केस दाख़िल कराए छॾींदो। छा मिठल ख़ान पंहिंजी धीरा बेल संग मल्हार खे ॾेई छॾींदो। छा मिंठार हाणे शेरदिल खे मारण में कामयाब थी वेंदो। छा रेस बालाज खान मल्हार खे लाकब कराए छॾींदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। त दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हांजो बैलेंस न करंदो। काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करियूं, हलूं था पंहिंजी कहाणी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदव पुलिस जो जेको आहे घणो ज़ोर हूंदो गमदिल जे मथां ऐं गमदिल खे कीअं बि करे हू राज़ी करे वठंदो। गमदिल जेको आहे हुनजी ॻाल्हि मथां कॾहिं बि भरोसो न कंदो ऐं गमदिल जेको आहे हुनखे साफ़ साफ़ इनकार करे छॾींदो त मुंहिंजी मर्ज़ी आहे त कंहिंजे मथां बि केस दाख़िल कयां। सूबेदार तव्हांजो इहो कमु न आहे जो मूं मथां ज़ोर रखणु। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदव त राबेल जेको आहे पंहिंजे पीउ मिठल ख़ान खे सम्झाईंदो त तव्हां खां जेतिरो जल्द थी सघे तव्हां इन मल्हार सां ठाह कयो। अगरि जेकॾहिं तव्हां मल्हार सां ठाह न कंदो त न ई मां ख़ुशि रही सघंदुसि न ई मल्हार ख़ुशि रही सघंदो। मिठल ख़ान चवंदो धीरा बेल कॾहिं बि हुन सां ठाह न कंदुसि। बहरहाल जेकॾहिं तव्हां चओ था त पोइ मां उन सां नाराज़गी छॾे ॾींदुसि। बहरहाल तुंहिंजो रिश्तो कॾहिं बि हुनखे न ॾींदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मिंठार ख़ान जेको आहे उहो शेरदिल खे हर जाइ ते ॻोरींदो। बहरहाल हाली फ़िलहाल जेको आहे शेरदिल कॾहिं बि हथ न ईंदो ऐं पोइ रिस बालाजी ख़ान खे चवंदो त शेरदिल अलाए कहिड़ी ॿीहर में लिकी वियो आहे मुंहिंजे ख़ौफ़ खां। हू घर खां ॿाहिरि ई नथो निकिरे। अगरि जेकॾहिं घर खां ॿाहिरि निकितो त पोइ जो उनखे माइटनि जो लाश मिलंदो। बालाजी ख़ान चवंदो त हा मिंठार ईअं ई थियणु घुरिजे। रिस बालाजी ख़ान ऐं शेरदिल खे अहिड़ो त सबक़ सेखारींदुसि जो आईंदा यादि रखंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रिस बालाजी ख़ान जेको आहे पुलिस खे फुल ऑर्डर ॾेई छॾींदो। उनखे चवंदो त अगरि जेकॾहिं गमदिल केस दाख़िल नथो कराए त पोइ तव्हांखे कीअं बि करे मल्हार जे मथां केस दाख़िल कराइणो पवंदो। अगरि जेकॾहिं तव्हां मल्हार जे मथां केस दाख़िल नथा कयो त पोइ मल्हार असांजे हथां बची पवंदो। पर हा सूबेदार तव्हांखे कीअं बि करे मल्हार जे मथां केस दाख़िल कराइणो पवंदो। अगरि जेकॾहिं तव्हां उनजे मथां केस दाख़िल न कराईंदो त पोइ सभु कुझु ख़तमु थी वेंदो। छो जो अगरि जेकॾहिं तूं उनजे मथां केस दाख़िल न करायो त पोइ मिठल पंहिंजी धीरा बेल जो संग उनखे ॾेई छॾींदो। दोस्तों उमीद आहे कहाणी आई हूंदी। अव्हांखे पसंदि असांखे ॾींदा। हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई वीडियो में। जेसीं तीअं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।